पाकिस्तानी सिफारतखाने की आजियाणे में भी शिरकत कई। कि कौम आपको माफ कर दे, क्या आप समझते हैं कि कौम आपको माफ कर देगी? आप न्यूट्रल हैं, कौम आपको माफ नहीं करेगी। मैं समझता हूं कि किसी भी मुल्क का इस किस्म का सरबराह कोई रहा हो तो उस मुल्क के लिए, उस कौम के लिए जो है लम्हा फिक्रिया है। जो रवायत है, आपने भी बताया कि 5 अशखास के नाम आते हैं और बिल्कुल ठीक उन्होंने कहा कि पिछली दफा जनरल इकराम साहब का 5वें नंबर पे नाम था, तो उस 5 में से जो है वो कोई भी अपॉइंट किया जा सकता है। मिसालें जिसमें 5 नंबर से जो नाम नहीं भी रिकमेंड हुए थे उनमें से भी लोगों को अपॉइंट किया गया। मेरा अपना ख्याल है कि जनरल एक इम्प्रेशन है कि 3 स्टार जनरल जो है वो सारे के सारे एलिजिबल होते हैं अपने स्लॉट के लिए। नए आर्मी चीफ जी मुक़ररी वारो अमल हलंदड़ महीने जी आख़िर या ईंदड़ महीने शुरू थी वेंदो। ॿियनि महीननि जीअं नवंबर भी आराम सां गुज़री वेंदो। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त आर्मी चीफ जी मुक़ररी लाइ 5 नाला ईंदा, जंहिंमां कंहिं हिक जी मुक़ररी कई वेंदी। इमरान जेतिरी देर बि इक़्तिदार में रहियो, कंहिंजे सहारे ते रहियो। मुलाक़ातुनि में पेर पकड़ींदड़ इमरान जलसनि में बबकियूं हणी रहियो आहे। पाकिस्तान जा चौकीदार सरहदुनि जा मुहाफ़िज़ ऐं आइन जी मातियत आहिनि। आर्मी चीफ जेको बि अचे मूं ते फ़र्क़ु न पवंदो। ही पंहिंजो आर्मी चीफ आणणु चाहिनि था, मुक़ररी मेरिट ते थियणु घुरिजे। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त हुकूमत ख़िलाफ़ लॉन्ग मार्च कॾहिं ऐं किथां शुरू थींदो, वक़्त ऐं जॻह जो ऐलान पाण कंदुसि। मुल्क खे करप्ट माफ़िया खां बचाइणो पवंदो। इमरान ख़ान अॻवाननि खे हर ज़िले मां 6-6 हज़ार माण्हुनि खे लॉन्ग मार्च में आणण जी हिदायत कंदे चयो त पार्टी पारां मुकमल डेटा मिलण बाद लॉन्ग मार्च जो सॾु ॾींदुसि। पीडीएम ऐं इत्तेहादी जमातुनि जे अॻवाननि जो वज़ीर आज़म हाउस में इजलास। वज़ीर आज़म शहबाज ऐं शरीफ ऐं मौलाना फज़ल रहमान सदारत हेठि हलंदड़ इजलास में मुल्की सियासी सूरतहाल ते गौर, इमरान जी इम्कानी लॉन्ग मार्च ऐं मुआशी सूरतहाल ते गौर। इजलास में पीडीएम ऐं हुकूमती इत्तेहादियुनि जा अॻवान शरीक आहिनि। आपने हम तीनों ने और वो फौरन से उसमें हमने सिर्फ कहना है कि मुझे मैटर है उसकी चुप करके मिनट्स किया होता है। मैं कह रहा हूँ इसके ये आगे कह रहा हूँ उसके मिनट्स बिलोंग कर सकते हैं। इसलिए फोटो स्ट्रीट समझ में आप लोग सबूत हो गया। हमने तो अमेरिकन का नाम लेना नहीं है किसी सूरत में। हम सो इस इशू के ऊपर प्लीज किसी के मुंह से मुल्क का नाम ना निकले। ये बहुत इंपॉर्टेंट है आप सबके लिए। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान जी साइफर बाबति ऑडियो लीक जी जांच लाइ वफ़ाक़ी काबीना जी हिदायत ते एफआईए जांच टीम जोड़े छॾी। 5 रुकनी जांच टीम जो सरबराह एफआईए इस्लामाबाद ज़ोन जो डायरेक्टर हूंदो। आईएसआई, एमआई ऐं आईबी जा नुमाइंदा जांच टीम में शामिल। जांच कमेटी ऑडियो लीक ते जांच मुकम्मल करे रिपोर्ट वफ़ाक़ी काबीना खे पेश कंदी। कमेटी इमरान ख़ान, शाह महमूद कुरैशी, असद उमर ऐं अॻूणे प्रिंसिपल सेक्रेटरी आज़म ख़ान खे बि तलब करे सघंदी। इमरान ख़ान त शेख मुजीब जैश नुक़्तनि खां बि अॻिते निकिरी वियो आहे। असां कॾहिं बि कंहिंखे मीर जाफ़र या मीर सादिक नाहे सॾियो, न ई रियासती इदारनि ख़िलाफ़ जिहाद जी ॻाल्हि कई आहे। वफ़ाक़ी वज़ीर मियां जावेद लतीफ़ चयो आहे त हुकूमत इंतकाम ते यकीन नथी रखे
इमरान खान के साइफर फॉरेन फंडिंग ऐं तोशाखाना जो जवाब ॾियणो पवंदो। मुसद्दिक़ मलिक चयो आहे त हक़ ऐं सच क़ौम अची साम्हूं अची रहियो आहे। हिटलर वारो सल्यूट कंदड़ क़ौम जो मौसन नथो थी सघे। इलेक्शन कमीशन तोशाखाना केस में स्टेट बैंक खां इमरान खान जे बैंक अकाउंट जा तफ़सील तलब करे वरिता। इमरान खान पारां तोशाखाना मां वरितल सूखड़ियूं ज़ाहिर न करण ते इलेक्शन कमीशन स्टेट बैंक खे ख़त लिखी तफ़सील तलब कया। ज़रियनि मूजिब इलेक्शन कमीशन स्टेट बैंक पारां मिलियल बैंक अकाउंट्स जो जाइज़ो वठंदो, जंहिं बाद तोशाखाना केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाइण जो इम्कान आहे। छा अदालत पार्लियामेंट पारां ठहियल कानून ख़त्म करे सघे थी? सुप्रीम कोर्ट हेल ताईं कहिड़े ख़त्म कयल कानून खे बहाल कयो आहे? सुप्रीम कोर्ट जा नेब तरमीमुनि ख़िलाफ़ दरख़्वास्त ते पीटीआई चेयरमैन इमरान खान जे वकील खां सवाल। चीफ जस्टिस उमरता बंदियाल रिमार्क्स ॾींदे चयो त अदालत बुनियादी इंसानी हक़नि वारी मञकड़ी ते गौर कंदी। जस्टिस मंसूर अली शाह चयो त पीटीआई चेयरमैन इमरान खान तक जे अवाम जी मर्ज़ीअ बिना असेंबली छो ऐं छाजे लाइ छॾियो आहे। वज़ीर आज़म जी सदारत हेठि थरकोल खे रेलवे लाइन सां ॻंढण बाबति इजलास। रेलवेज़ वारे वज़ीर ख्वाजा सअद रफ़ीक, नाणे वारे वज़ीर इसाक डार ऐं ॿियनि जी शिरकत। शहबाज शरीफ थरकोल माइंस खे रेलवे लाइन सां ॻंढण वारो मंसूबो 2023 ताईं मुकमल करण जी हिदायत कंदे चयो त रिथा सां सालियानो $2 अरब जी बचत थींदी। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ पासपोर्ट वापस मिलंदे ई लंडन रवानी। मरियम नवाज़ लाहौर एयरपोर्ट तां निजी उडाम ज़रिए लंडन रवानी थी। मरियम नवाज़ जी 1 महीने बाद 6 नवंबर ते वापसी थियल आहे। ज़रीन मूजिब अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ 6 नवंबर ते वापस ॾे अची सघे थो। सुप्रीम कोर्ट बोर मुतासिरनि जी बहाली लाइ सिविल जजिस जी सरबराही में जोड़ियल निगरान कमेटियुनि जे क़याम ख़िलाफ़ स्टे ॾियण वारी सिंध हुकूमत जी इस्तदा रद्द करे छॾी। चीफ जस्टिस उमरता बंदियाल जी सरबराही में बेंच पारां सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ इस्तदा रद्द कंदे निगरान कमेटियुनि खे कम जारी रखण जी इजाज़त ॾेई छॾी। अदालत सिविल जजिस जी सरबराही में जोड़ियल कमेटियुनि खे बोर्ड मुतासिरनि जी बहाली वारे कम में मुदाख़लत ऐं कंट्रोल खां रोके छॾियो। जस्टिस मंसूर अली शाह रिमार्क्स ॾींदे चयो त हाई कोर्ट बुनियादी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ ऑर्डर जारी कयो। मुनासिब थियो त ईंदड़ ॿुधणी ते स्टे ॾींदासीं। वॾे वज़ीर मुराद अली शाह सां ऑस्ट्रेलिया जे हाई कमिश्नर नील हाकिन्स जी मुलाक़ात। ऑस्ट्रेलवी हाई कमिश्नर पारां बोर्ड्स व जानी ऐं माली नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त फूड सिक्योरिटी खे साम्हूं रखंदे कणक जी पोखीअ खे यकीनी बणाए रहिया आहियूं। ज़राई शोबे खे सहूलियतूं ॾिनियूं पियूं वञनि। सिंध में ॿोॾ ऐं बरसातुनि सबबि 760 माण्हू फोत थियण ऐं 8422 ज़ख़्मी थियण जी तस्दीक। सूबाई वज़ीर शर्जील मेमून चयो आहे त सिंध हुकूमत जूं इमदादी सरगर्मियूं जारी आहिनि। 24 कलाकनि दौरान वधीक 38,250 कुटुंबनि खे राशन पे ॾिना विया। मुतासिरनि खे पकल खाधे जूं देगूं ऐं ॿियो सामान बि ॾिनो पियो वञे। रिलीफ कैंपुनि मां 1800 माण्हू पंहिंजे घरनि में मोटी चुका आहिनि। 3,35,700 मुतासिर कैंपुनि में तरसल आहिनि। सिंध में वबाई बीमारियुनि विघे फौतगिन जो सिलसिलो बंदि न थियो। वधीक 11 ॼणा फोत, केतिरा ई बीमार में वरतल। अस्पतालुनि में सहूलियतुनि जी खोड़ सबबि मुतासिर परेशान।
मीरपुर ख़ास डिवीज़न जे पाणीअ जे कुदरती लंघन तां कब्ज़ा ख़त्म करण लाइ डायरेक्टर नारा केनाल जो कमिश्नर खे ख़त। पुराण ऐं हाकड़े जे कुदरती लंघन जे ज़मीनुनि जूं लीसूं रद्द करण जी सिफ़ारिश। ख़त में चयो वियो आहे त पाणीअ जा कुदरती गस बंदि हुजण सबबि हज़ारे एकड़ एराज़ी ॿुॾल आहे। कब्ज़ा ख़त्म कराया वञनि। मेरे दो भाई, हम दो रह गए। मेरा सबसे बड़ा भाई, दो मेरे भतीजे, उनके पास में बच्चे बैठे। कभी जिंदगी में इतना बड़ा हादसा अल्लाह किसी को नहीं। सुबह जो छोकरो बजे आयो तो असांखे जो टंकी में किरी पिया बाहर। अल्लाह को पता क्या हुआ क्या नहीं हुआ, एक दूसरे को बचाने के चक्करों में ढक्कन खुलाना चाहता तो उसके हाथ से उन्होंने गैस उसने पहले मजदूर ने अंदर खींच लिया। फिर बता मजदूर को बचाने के लिए वाले साहब अंदर कूदे, वाले साहब भी चले गए। फिर दोनों बड़े अंदर कूदे और दोनों के दोनों चले गए। नवाबशाह में आचार जी फैक्ट्री में कम करण दौरान साहब उसार जन सबब 4 पोरियत फौत। शाह हाशिम टाउन में आचार जी फैक्ट्री में कम करण दौरान साहब उसार जन सबब नासिर भट्टी, संदसि पुट सलमान, दानिश ऐं कासिम खोसो फौत थिया। असिस्टेंट कमिश्नर फैक्ट्री खे सील करे छॾियो। फौतनि जी जनाज़ी निमाज़ बाद तदफीन कई वई। कराची में मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज कंदड़ IBA पास उम्मीदवारनि पारां CM हाउस ॾांहुं वञण जी कोशिश। पुलिस खेनि रोके वरितो। चकरियूं ऐं लठबाज़ी, केतिराई गिरफ़्तार। मुज़ाहिरनि पारां मुतालबा मंज़ूर न थियण जी सूरत में CM हाउस ॾांहुं वञण जो ऐलान। कानपुर विच जतोई बिरादरी जे बिंदुनि में पुराणे तकरार तां झेड़ो नौजवान क़तल। मक़तूल आरिफ अतराणी जतोई जो लाश अस्पताल मुंतकिल। धुरनि में शिकतान वधी वई। सहाफ़ी अजय कुमार क़तल केस जो शाहिद साले पर्चो। सहाफ़ी नरेश कुमार बबरलो वटि रोड हादसे में फौत। सहाफ़ी नरेश कुमार मोटरसाइकिल ते वञी रहियो हो त ट्रक मथस चढ़ी वई। सहाफ़ी थॾे ते ई फौत। ट्रक ड्राइवर वाक़े वारे हंध तां फरार थी वियो। पुलिस ट्रक तहवील में वठी छॾी। सिंधी ॿोलीअ जो पहिरियों ऐं सभ खां वॾो डिजिटल चैनल KTN काविश सिंध जे बरसाति ऐं बोर्ड सटियल माण्हुनि जी सहायता लाइ सभ खां अॻु भरा। रिलीफ कैंप्स ते गॾु कयल इमदादी सामान। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बोर्ड मुतासिरनि में विरहाइण जो सिलसिलो जारी। KTN काविश पारां मुतासिरनि जे इलाज लाइ मेडिकल कैंप्स क़ाइम। KTN काविश पारां सिंध जे समूरनि ज़िले हेडक्वार्टर्स में बरसाति ऐं बोर्ड मुतासिरनि लाइ रिलीफ कैंप्स क़ाइम थियल। अवाम बि अॻिते वधो ऐं मुतासिर भाइरनि ऐं भेनरुनि जी मदद कयो।
रूस अमेरिका खे यूक्रेन जी वधीक मदद करण जी सूरत में सिधी फ़ौजी टकराव जी वार्निंग ॾेई छॾी। अमेरिका में मुक़रर रूसी सफ़ीर मिस्टर एंटोनॉफ चयो आहे त यूक्रेन खे वधीक हथियार फराहम करण सां वेढ़ में अमेरिका जी धुर हुअण वारे ख़्याल खे वधीक हथी मिलंदी। अमेरिका चिड़ ॾियारींदड़ क़दम बंदि न कया त नतीजा संगीन हूंदा। क्लिक केमिस्ट्री में बायो आर्थोगोनल ते कम कंदड़ अमेरिका डेनमार्क के 3 साइंसदाननि केमिस्ट्री जो नोबेल इनाम माणे वरितो। अमेरिका के कैरोलिन बेरी शार्प, डेनमार्क के मोर्टन कैबेरी के गडियल तौर ते केमिस्ट्री के नोबेल इनाम से नवाज़ियो वियो। अमेरिका के कैरोलिन बेरी शार्प ॿीहर नोबेल इनाम माणियो।